दोदापुर में कटोर ऐं खोसा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में हलंदड़ संगावती तकरार जो निबेरो मोहम्मदपुर वारे इलाइक़े में सोराब ख़ान जखराणी जी सरपंची में थी गुज़रियो। ॿिन्ही धुरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधण बाद फ़ैसिले जे अमीन हमज़ा खोसो धुर मथां 90 लाख रुपयनि जो ॾंड मुक़ररु कयो, जंहिं बाद ॿिन्ही धुरियुनि खे भाकुर पारां दुआ कई वई। पन्नो आकिल जे सिटी थाणे जी हद में नामालूम चोर कोरियत वकार अब्बासी जे घर मां सोना ज़ेवर रोक रक़म ऐं ॿियो सामान चोरी कंदे नीगर खे अगवा करण जी कोशिश करे रहिया हुआ त मज़ामत ते हथियार बंदनि घर में कम कंदड़ औरत खे पिस्टल जा बट हणी फरार थी विया। इतलाह ते सिटी थाणे जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची जांच शुरू करे छॾी। पुलिस मूजिब जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ छापामार कार्रवाई जारी आहे। नवाब अली मोहम्मद में बदअमनी खिलाफ कोर्ट वरियल चांडियो एसटीपी अगवाणनि तरफां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एसटीपी अगवान अमीन कल्यार ऐं ॻोठाणनि चयो त नामालूम चोर ॻोठ मां ट्रांसफार्मर जूं कॉइलूं चोरी करे विया। वाक़िए ख़िलाफ़ पुलिस कार्रवाई कंदे चोरनि खे गिरफ़्तार कयो, जिन ॿिनि वधीक ॻोठनि मां ट्रांसफार्मर जूं कॉइलूं ऐं ट्रांसफार्मर चोरी करण जो इंकशाफ कयो, पर पुलिस मुबैना ॾेती लेती बाद चोरनि खे आज़ाद करे छॾियो, जॾहिं त असांजे ट्रांसफार्मर जूं कॉइलूं ॾियण बजाए पुलिस दिलासा ॾेई रही आहे। कंडियारो जे एडिशनल सेशन जज इलिंदी जावरी जी अदालत कत्ल जो ॾोह साबित थियण ते केस में नामज़द जवाबदार रियाज़ लाशारी खे उम्र कैद ऐं 2 लाख रुपया दंड जी सज़ा ॿुधाए छॾी। वाज़े रहे त 5 साल अॻु जवाबदार रियाज़ लाशारी वली मोहम्मद सेतो खे क़त्ल कयो। मक़तूल जो केस संदसि पुट वकास जी फरियाद ते जवाबदार ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो।